सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। विलादत बासआदत जी तारीख़ हुई उन मुनासिबत सां तव्हां सभिनी जवाननि बुज़ुर्गनि मोमिननि जी बारगाह में मौला जी विलादत बासआदत जी मुबारकबाद अर्ज़ थो रखां। अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजी ख़ुशकिस्मती आहे जो असां अहले बैत अतहार जे भंडारे मकतब सां वाबस्ता अफ़राद आहियूं ऐं इहा वाबस्तगी असांजे लाइ मुख़्तलिफ़ मक़ामात ते ॾाढो ख़ैर ऐं बरकत जो सबबु आहे, हिदायत जो सबबु आहे। मुंहिंजे ख़्याल में हिनखे थोरो आवाज़ मुंहिंजो आवाज़ सभिनी ताईं पहुचे थो आराम सां? ठीकु आहे। जेके दोस्त थोरा पोइ ते हिन खे अॻिते अची वञनि ऐं भले नमूने सां आवाज़ अचे न हिन में सही थो अचे त उहो सिलसिलो अहले बैत अतहार सां वाबस्तगी ख़ुदि इहा इंसानियत जे लाइ हिकु भलाई ऐं ख़ैर जे दरवाज़ो थो खुले ऐं हर क़दम ते हर मक़ाम ते इंसान जेॾीमहिल मुहम्मद आले मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम सां ऐं रहबरान हक़ सां वाबस्ता थो थिए त क़दम क़दम ते हुनजे लाइ हिदायत जो हिकिड़ो सबबु थो बणिजे इंशाअल्लाह। अॼु असां जंहिं मौज़ू खे चूंडियो आहे हुनजो आगाज़ था कयूं, छो त इहो मौज़ू हिकु वसी मौज़ू आहे, समाजी ज़िंदगीअ जा क़ुरानी उसूल, यानी इंसान जी जेका समाजी ऐं मुआशरती ज़िंदगी आहे। असां तव्हां जेको गॾिजी हिकिड़ो समाज ऐं मुआशिरो ठाहे हुन में ज़िंदगी था गुज़ारियूं, हिक ॿिए सां जेके रवाबित आहिनि, तालुकात आहिनि, अगरि इहे क़ुरान जे ॿुधायल उसूलनि जे मुताबिक़ इंसान जे समाज जी जोड़ जक थिए ऐं मुआशिरो तरतीब पाए त उहो मुआशिरो उहो समाज हिकु भलारो समाज बणिजी सघे थो, भलारो मुआशिरो बणिजी सघे थो ऐं अमन ऐं अमान वारो, ख़ैर ऐं ख़ूबीअ वारो, बहितरी ऐं भलाईअ वारो। छो त जेॾीमहिल इंसान उन्हनि उसूलनि ऐं क़ाइदनि खे फॉलो कंदो जेके हुनजे ख़ल्क़णहार उनजे लाइ तय कया। जहिड़े नमूने सां असांखे ख़बर आहे त जेका कंपनी जीअं प्रोडक्ट खे ठाहींदी आहे त उन प्रोडक्ट खे इस्तेमालु करण जा उसूल, ज़ाबिता ऐं क़ाइदा बि उहा कंपनी ॿुधाईंदी आहे। हर प्रोडक्ट जो जेॾीमहिल तव्हां पैकेट खोलींदा आहियो त उन सां गॾु उनजो हिकिड़ी बुकलेट हूंदी आहे। उन बुकलेट में लिखियलु हूंदो आहे त हिन शइ खे कीअं इस्तेमालु कजे, पोइ चाहे उहा पंहिंजो मोबाइल फ़ोन हुजे, चाहे कैमरा हुजे, चाहे का फ्रिज हुजे, ABC कुझु बि हुजे, उनजो हिकिड़ो मैनुअल बुक हूंदो आहे। उनखे हलाइण जो दस्तूर उहा कंपनी तय कंदी आहे त इंसान खे इन शइ खे क़बूलु करण में ॾुखियाई कहिड़ी आहे त इंसान जीअं हर कंपनीअ जे हक़ खे क़बूलु थो करे त जेका शइ जेका कंपनी ठाहे थी, ईजाद थी करे, उनखे हलाइण जो ॾांहुं ऐं ॾस ऐं अंदाज़ बि उहा कंपनी ई ॿुधाईंदी। त अहिड़े ई नमूने सां इंसान जो ख़ल्क़णहार, इंसान जो ख़ालिक ऐं मालिक अल्लाह करीम आहे त इंसान खे इन हक़ खे बि तस्लीम करणु घुरिजे त इंसानियत जूं ज़रूरियात, इंसान खे ज़िंदगी गुज़ारण जो ॾांहुं, इंसान जी ज़िंदगी गुज़ारण जो दस्तूर बि उहा ई हस्ती ॿुधाईंदी जंहिं इंसान खे ख़ल्क़ फरमायो, जंहिं इंसान खे ठाहियो आहे। उन जूं ज़रूरियात उहो ई बहितर थो सम्झे। उन जे लाइ कहिड़ियुनि शयुनि में नुक़सानु आहे, कहिड़ियुनि शयुनि में उनजो फ़ाइदो आहे, इहो उहो ई बहितर थो ॼाणे जंहिं हिन खे ख़ल्क़ फरमायो। जॾहिं असां इहो तय था कयूं त समाजी ऐं मुआशरती ज़िंदगीअ जा क़ुरानी उसूल, क़ुरानी हिदायतूं, क़ुरानी ज़ाबिता, त क़ुरान करीम जेको इंसान जी ज़िंदगीअ जो किताबु आहे, इहा ॿी ॻाल्हि आहे त असां मुस्लमाननि क़ुरान बनाए छॾियो। असां वटि क़ुरान करीम जी तिलावत, क़ुरान ख़्वानियूं,
जो आगाज़ ओॾी महिल थींदो आहे जेॾी महिल कंहिं मोमिन वीचारो दम धणी हवाले कंदो आहे, माण्हू फोत थींदो आहे ऐं असां क़ुर खोलींदा आहियूं त बाबा हाणे हिन जी बख़्शिश जे लाइ। सो बि असां वटि हिकिड़ो अजीब दस्तूर आहे, तरीक़ो आहे त असां अरबीअ में क़ुर करीम जा 2-4 ख़तम किन जायुनि ते कंहिं हिकिड़ी सूरत जा जेके आहिनि सो दोहराई वेंदी आहे, बाबा सूरह यासीन एतिरा मरतबा पढ़ीसे, फलाणी सूरत मुज़म्मिल एतिरा मरतबा पढ़ीसे, ऐं उनजो सवाबु असां इन मरहूम जे रूह खे ईसाल कयोसीं। उन महिल बि इहे ज़िंदा माण्हू जेके क़ुर ख़्वानी कंदा आहिनि उहे क़ुर करीम खे इन जे लाइ न पढ़ंदा आहिनि त इन मां असां बि कुझु हिदायत हासिलु कयूं, इन मां असां बि को दर्से हयात हासिलु कयूं। उनजो तिलावत जो ऐं 2-4-5-10 ख़तमनि जो बुनियादी हदफ़ ऐं मक़सदु इहो हूंदो आहे त को अहिड़ो अमल ख़ैर कयूं, सम्झंदा आहिनि त क़ुर जा 2-4 ख़तम कढंदासीं त हे जेको मरहूम हुयो इन जे ज़रिए बख़्शिश थी वेंदी। यकीनन असां तव्हां सभई ईसाल सवाब जा क़ाइल आहियूं त क़ुर करीम जी तिलावत जो सवाबु अगरि कंहिंजी रूह खे हदियो कयो वञे ऐं ईसाल कयो वञे त उनजे लाइ ख़ैर ऐं बरकत जो सबबु थिए थो, पर उन मरहूम जी बख़्शिश खां वधीक असांखे ज़िंदनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जी ॻणती हुजणु घुरिजे त असां क़ुर करीम मां केतिरी हिदायत हासिलु कई आहे, असां क़ुर करीम खे पंहिंजी हयाती ऐं ज़िंदगीअ जे लाइ केतिरो दस्तूर हयात जे तौर ते क़बूल कयो आहे त असांजी ज़िंदगी गुज़ारण जो असांजे लाइ दस्तूरी किताब आईन आहे ज़िंदगीअ जो, त इन जे तहत ज़िंदगी गुज़ारींदासीं त असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत में ख़ैर जो सबबु थी। हिन मौज़ूअ खे मुंतख़िब करण जो बुनियादी हदफ़ ऐं मक़सदु बि इहो ई आहे त असां बज़ाहिर हिकिड़ो नंढड़ो प्रोग्राम हूंदो आहे जंहिंमें चंद नौजवान ऐं कुझु बुज़ुर्गान शामिल हूंदा आहिनि। बुनियादी मक़सदु इहो हूंदो आहे त असां कुझु अहिड़नि मौज़ूआत खे टच कयूं, अहिड़नि मौज़ूआत जे क़रीब वञूं जेके असां वटि आम जलसनि में मजलसनि में विसारियल ऐं उन्हनि ते गुफ़्तगू नथी थिए, छो त उमूमन असां वटि जेको जलसे जो ज़हन हूंदो आहे, जेको इज्तमात में असांजा उलमा ऐं ख़तीब हज़रात जेका गुफ़्तगू ज़ाकिरीन कंदा आहिनि उहा इहा हूंदी आहे त वाह वाह थिए, नारा लॻनि, गिरियो थिए, उनजो हदफ़ ऐं मक़सदु इहो हूंदो आहे। जॾहिं त हिते असांजो मक़सदु इहो हूंदो आहे त कुझु अहिड़ा मौज़ूआत जेके असांजे लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि ऐं असां में उहे विसरियल आहिनि, असां उन्हनि जे तरफ़ मुतवजा न आहियूं, असां उन्हनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल या त ठुप कयूं ई नथा या वरी कयूं था त ईअं बसि थोरो घणो टच ॾेई वरी असां गुज़री वेंदा आहियूं, पोइ कंहिं सम्झी कंहिं न सम्झी। ऐं इहो बि तव्हांजे ज़हन में हुजणु घुरिजे त जीअं त इहो मौज़ू हिकिड़ो वसी मौज़ू आहे, केतिरा ई क़ुर करीम समाजी ऐं मुआशरती ज़िंदगीअ जा क़ाइदा ऐं उसूल ॿुधाए थो जिन ते अमल करण सां इंसान जी दुनिया जी ज़िंदगी, माहौल, समाज ऐं मुआशिरो जी भली जोड़ जक थी सघे थी, ख़ैर ऐं बरकत जो सबबु थी सघे थो अगरि उन उसूलनि खे फॉलो कयो वञे। समाज तरक़ीअ जी तरफ़ हली थो सघे, बहितरीअ जी तरफ़ गामज़न थी थो सघे ऐं समाज में जेका अबतरी आहे, समाज में जेका बर्बादी आहे, समाज में जेको असां तव्हां वटि हिकिड़ो मशहूरु जुमिलो हूंदो आहे उहो ज़मानो ख़राबु थी वियो। इहो ज़मानो बेसिकली असां समाज जी ख़राबीअ खे सड़ींदा आहियूं। ज़माने जो मतिलबु को भितियूं छतियूं या इहे त ॾींहों ॾींहुं बिल्डिंगियूं भलियूं थियूं ठहंदियूं वञनि, गाॾियूं नवनि मॉडलनि जूं अचनि थियूं, असांजे इस्तेमाल जो सामान ॾाढो ॾींहों ॾींहुं भलो थींदो थो वञे, मॉडिफाई थींदो थो वञे, उहो वधीक नवां नवां मॉडल अचनि था, उन में वधीक स्पेसिफिकेशन्स ऐं वधीक बहितरियूं ऐं ख़ूबियूं ईंदियूं थियूं वञनि। सवालु इहो आहे त असांजे इस्तेमाल जूं शयूं त भलियूं थींदियूं थियूं वञनि, अगरि अॼु खां 20 साल पुराणे मॉडल जी कार ॾिसो ऐं अॼु जी कार ॾिसो त उन में तमामु ज़मीन आसमान जो तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। अॼु खां 20 साल पुराणो कंप्यूटर ऐं मौजूदा अॼु जे दौर जो कंप्यूटर ॾिसो त उन में तव्हांखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो। 10-20 साल पुराणी मोबाइल ऐं 2020 वारे मोबाइल जो मॉडल ॾिसो त तव्हांखे उन में केतिरी इज़ाफ़ी ख़ूबियूं नज़र ईंदियूं। सवालु इहो आहे त मोबाइल बहितर थी आहे, कंप्यूटर बहितर थियो आहे, कार मोटरसाइकिल बहितर थी आहे, असांजा घर घाट, असांजा फ्लैट ऐं रहण जूं जायूं भलियूं थियूं आहिनि, असांजा कपिड़ा भला थिया आहिनि,
असांजी पघार भली थी आहे, असां इल्मी तरक़ी कई आहे, असांजूं डिग्रियूं वधीक बहितर थियूं आहिनि। इहो सॼो जेको असांजे ख़ारजी ज़िंदगी, असांजे शख़्सियत ऐं वजूद खां अलावा जेका शयूं आहिनि उहे सभु अॻिते वधियूं आहिनि। हाणे सुवाल हिते इहो थो पैदा थिए त छा इन्हनि शयुनि खे इस्तेमालु करण वारो माण्हू इंसान इहो पाण बि ओतिरी रफ़्तार सां भलो थियो आहे? असुल मसइलो जेको हथु मोबाइल भली नए मॉडल जेके इस्तेमालु थो करे, इहो हथु पाण भलो थियो आहे? जंहिं हथ में इहा मोबाइल आहे, इन माण्हूअ जी फ़िक्र ऐं सोच भली थी आहे? इन जो किरदारु बहितर थियो आहे? समाज ऐं मुआशिरे जे लाइ इहो पाण भलो थियो आहे? जंहिं पंहिंजे लाइ भलो घरु ठाहे छॾियो आहे, जंहिं भला कपिड़ा पाए छॾिया, जेको भली गाॾीअ ते चढ़ी घुमे थो, इहो पाण केतिरो भलो आहे? अगरि इन वे में असां सोचींदासीं, इन पासे ॾे मुतवजा थींदासीं, त असांखे ॾाढी हसरत थींदी, असांखे अफ़सोस थींदो, असां परेशानीअ में मुब्तला थी वेंदासीं त न यार, इहो त हिकिड़ो अहिड़ो पहलू आहे जंहिंमें असांखे तवजा ऐं ध्यानु छिकरायो वियो आहे। मोबाइल जे हथ में भली आहे, उहो हथु ऐं उनखे इस्तेमालु करण वारो माण्हू उन रफ़्तार सां भलो न आहे थियो। जेको भले घर में थो रहे, उन माण्हूअ जो पंहिंजो बिहेवियर, पंहिंजो उनजो ज़िंदगी गुज़ारण जो जेको ढंग ऐं तरीक़ो आहे, ओड़े पाड़े सां उनजो रवैयो आहे, मिटनि माइटनि सां उनजो जेको रवैयो आहे, ख़ुदि पंहिंजी ज़ात जे लाइ हुन जेको कुझु, इहो इंतिहाई असांखे पोइ ॾुखोईंदड़ कैफ़ियत थी थी वञे। त हिन शख़्सियत ऐं वजूद खां जेके अलावा शयूं आहिनि उहे भलियूं थींदियूं थी वञनि, ऐं हे पाण भले थियण जी कोशिशि नथो करे। हे वरी भलाई वीचारो इन में थो सम्झे त मुंहिंजो घरु भलो थी वेंदो त माना मां भलो आहियां, मुंहिंजी मोबाइल क़ीमती थी वई त माना मां भलो आहियां, मां कपिड़ा भला पाए छॾिया त मां भलो आहियां। जी न, ईअं न आहे। असां तव्हांखे ख़बर आहे त माज़ीअ में खोड़ माण्हू भलनि घरनि महालातनि में पिया रहनि, भलनि सुवारनि ते पिया घुमनि, भली मानी ऐं खाधो पिया खाइनि, पर माण्हू भला कोन हुआ। मसलन असां वटि मिसाल आहे फिरौन, असां वटि मिसाल आहे नमरूद, असां वटि मिसाल आहे यज़ीद, असां वटि मिसाल आहे अबू जहल, अबू लहब। हिननि जा घर तमामु भला, बहितरीन माड़ियुनि ऐं महालातनि में पिया रहनि, खाधो पीतो बि हिननि जे लाइ बहितरीन मुयसरु हुयो, लटो कपिड़ो हिननि जो वेस वॻा बि ॾाढा भला पाईंदा, ऐं उन वक़्त जे लिहाज़ सां बहितरीन सवारनि ते सवार, ऐं वॾनि मनसबनि उहिदनि माना हुकूमती ऐवान इक़्तिदार ऐं कुर्सियुनि ते बि हिननि जो कब्ज़ो हुयो, यानी ग्रेड बि वॾा हुया। पर उन जे बावजूदि जेको उहो माज़ीअ में पंहिंजे दौर जा वॾा वॾा माण्हू, जंहिंजा वॾा माण्हू यानी घर वॾा, बंगला वॾा, सुवारियूं भलियूं, खाधो पीतो भलो, वेस वॻा क़ीमती, उन्हनि सभिनी माण्हुनि खां अॼु असां हज़ारे साल गुज़रण खां पोइ नफ़रत छो था कयूं? उन्हनि खे लानत ऐं मलामत जो शिकार छो था कयूं? माण्हू तव्हांखे न मिलंदो जेको फिरौन सां मोहबत जो इज़हार करे, नमरूद ऐं शद्दाद ऐं कारून सां मोहबत जो इज़हार करे। कारून जेको पंहिंजे दौर जो वॾे में वॾो सरमायादार ऐं मालदार माण्हू हो, कोई माण्हू कोन्हे जेको चए थो न साईं कारून सां मूंखे ॾाढो इश्क आहे, मोहबत ऐं मवदत। जी न, कोई ईअं कोन थो चए। यज़ीद सां कोई मोहबत जो इज़हार करे, छो त पंहिंजे दौर जो वॾो हुक्मरान हुयो, ख़ुशहाल माण्हू हुयो, साहिब सरवत माण्हू हुयो, माल ऐं दौलत जो मालिक हुयो, वॾी कुर्सी ऐं उहिदे ते वेठो हो, पर उन जे बावजूदि अॼु असां उन्हनि खां नफ़रत था कयूं। छाजे करे? पोइ ख़बर थी पए त जेॾीमहिल हाल गुज़री माज़ी बणिजी वेंदो आहे ऐं आईंदा नसलूं, पोइ माण्हुनि जा वेस वॻा, घर घाट, बंगला, माड़ियूं, सवारियूं, माल ऐं दौलत ते घणे ते कब्ज़ो कयो हुई, उहिदे कुर्सी कहिड़ीअ ते वेठो हो, पोइ असां उन्हनि शयुनि खे कंसीडर नथा कयूं, बल्कि असां उन्हनि सां मोहबत, अक़ीदत या उन्हनि सां नफ़रत ऐं धिकार जो जेको इज़हार था कयूं, उहो उन्हनि जे किरदार जी बुनियाद ते था, उन जी हालत ऐं उन जे रवैयनि जी बुनियाद ते था कयूं। वॾो ज़ालिम हुयो, ज़ुल्म उन जो किरदारु, ज़ुल्म उन जे बंगले माड़ी माल ऐं दौलत जो नालो न आहे। बदकिरदारीअ जे करे असां नमरूद सां, ज़ुल्म जे करे असां मसलन फिरौन सां, ऐं बेराहवीअ जे करे असां यज़ीद सां, इन्हनि सभिनी माज़ीअ जूं जिन बि शख़्सियतुनि सां असांखे नफ़रत आहे, उन ते असां कावड़ियल आहियूं उन्हनि जे किरदार जे करे। बावजूदि दुनिया जा सभु शयूं उन्हनि खे मुयसरु हुयूं, पर असां उन्हनि जे बावजूदि उन्हनि सां नफ़रत था कयूं।
हिते हिकु ॿियो बि थोरो असांजो ज़हनी थाबो आहे। असां थोरो सोच असांजी बिगाड़ जो शिकार आहे। असां माज़ीअ जे बारे में त ईअं कयूं था त 2-3 सदियूं 1000-2000 साल पुराणा माण्हू उन्हनि जे किरदार खे था जांचूं, उन्हनि सां मोहबत ऐं नफ़रत उन्हनि जे किरदार जी बुनियाद ते था कयूं। इंसानियत जे लाइ केतिरा हाञेकार हुया, हाणे नफ़रत। इंसानियत जे लाइ केतिरा भलारा हुया, केतिरा फ़ाइदामंद ऐं मुनाफ़ा बख़्श हुया, त असां उन्हनि सां मोहबत था कयूं। मसलन ताज़ो हींअर पाकिस्तान में हिकिड़ो वीचारो इंसानियत जो ख़िदमतगार माण्हू अब्दुल सत्तार ईदी। अब्दुल सत्तार ईदी को असांजो माइट मिट कोन हुयो, थी सघे थो असां कंहिं कॾहिं हुनखे ॾिठो बि न हुजे शायदि, पर असां उन सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार छो था कयूं? हाणे मरी वियो आहे, 2-3 साल थी विया मरी वियो, बाज़ारि मौजूदु बि कोन्हे, असांजो हुन में कोई मफ़ाद न आहे। हींअर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुनखे भलनि लफ़्ज़नि में यादि न करे शायदि कंदासीं त हुन जेका ज़िंदगी गुज़ारी उहा इंसानियत जी ख़िदमत जे लाइ गुज़ारी। असां हुनखे हिकिड़ो भलो माण्हू था सम्झूं, इन जे बावजूदि जो पाकिस्तान में तमामु वॾियुनि फैमिलियुनि जा लैंडलॉर्ड माण्हू, सरमायादार, कारखाननि जा मालिक, फैक्ट्रियुनि जा मालिक माण्हू, हज़ारनि एकड़नि ॿनि जा मालिक, केतिरा वॾा ज़मींदार मरी विया आहिनि, असांखे हुननि जो नाले जी बि ख़बर न आहे, बल्कि अगरि ख़बर पवंदी त असां हुनजे शायदि किरदार खां नफ़रत कयूं। बावजूदि सभिनि शयुनि जे असांखे उहो कोन था वणनि, इन करे जो उन्हनि वटि सभु कुझु हुयो त सही, पर उन्हनि खे रुगो पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिशात ऐं पंहिंजी अयाशीअ जे लाइ माल मरीअ खे इस्तेमालु कयो, माण्हुनि सां ज़ुल्म कयूं, ज़्यादतियूं कयूं, माल गॾु करण जे लाइ केतिरनि माण्हुनि जा हक़ पवायूं। असां उन्हनि सां मोहबत नथा कयूं, नफ़रत था कयूं, पर उन माण्हूअ सां असां मोहबत था कयूं जिन पंहिंजी शयूं ॿियनि जे हवाले कयूं, ॿियनि जी ख़िदमत कयूं ऐं इंसान ज़ात जे भलाईअ जे लाइ, बहितरीअ जे लाइ जंहिं थोरो बि कमु कयो आहे। पाकिस्तान में हज़ारे डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी असां मोहबत छो था कयूं? असां सॼी नौजवान नसल खे, असांजे वॾनि खे, असांजे बुज़ुर्गनि खे, असांजे सभिनी सिंधी पंजाबी महाजर जे मतभेद खां ॿाहिरि निकिरी डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी असां सां मोहबत था कयूं। इन करे जो रिज़वी सादात आहे, सैयद आहे, इन जे करे, इन करे जो वॾो डॉक्टर आहे जी न, वॾा डॉक्टर ॿिया बि जाम आहिनि, पर डॉक्टर अदीबुल हसन सां मोहबत ऐं अक़ीदत जी हद ताईं असां हुनजो एतिराम इन करे था कयूं जो डॉक्टर अदीबुल हसन रिज़वी बग़ैर कंहिं लोभ ऐं लालच जे ॾुखोयल इंसानियत जो ख़िदमतगार। हुन पंहिंजी जेको प्रोफेशन आहे उन जे ज़रिए, हुन वटि जेका महारत आहे उन जे ज़रिए हुन ॾुखोयल इंसान ज़ात जी ख़िदमत वधीक कई आहे बनिस्बत इन जे जो पंहिंजी ज़ात जे लाइ कुझु गॾु कयो हुजे, कारखाना ठाहिया हुजे, महल मारियूं ठाहियूं हुजे ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे वधीक सुखियो गुज़ारण जे लाइ हुन ज़हमत कई हुजे। सुखियो गुज़ारे थो, भले घर में रहंदो हूंदो, भली गाॾीअ में घुमंदो हूंदो, पर हुनजो हदफ़ ऐं मक़सदु इहो न आहे। हुनजो हदफ़ ऐं मक़सदु इहो आहे त जेसि ताईं मां ज़िंदा हुजां, मां पंहिंजी सलाहियतुनि जे ज़रिए ॾुखोयल इंसानियत जी, बीमार इंसानियत जी मदद कयां। अगरि मुंहिंजे ज़रिए कंहिंखे शिफ़ा मिली वञे, अगरि मुंहिंजे ज़रिए को माण्हू तंदुरुस्त थी वञे त हो थो चए इन में मुंहिंजी कामयाबी आहे। हुनजो हदफ़ ऐं मक़सदु इहो आहे। खाबो जेको असां खाऊं था, जेको असां जी इन सोच में तज़ाद आहे त असां गुज़रियल ऐं माज़ीअ जे अहिड़नि माण्हुनि सां जेके बदकार हुया पर सरमायादार, ख़ुशहाल, असां नफ़रत था कयूं ऐं जिन माण्हुनि इंसानियत जी ख़िदमत कई उन्हनि सां मोहबत था कयूं। इहो साॻियो रवैयो असांजो हाल में न आहे। मौजूदा वक़्तु जेॾी महिल हींअर असां वेठा आहियूं, हिन महिल असांजो इहो रवैयो साॻियो न आहे। असां माज़ीअ जे ज़ालिम सां त नफ़रत कयूं था, पर मौजूदा दौर जे ज़ालिम सां असांजी उहे नफ़रत आहे। मसलन यज़ीद सां नफ़रत का नाले जे करे थोरी आहे, ख़ानदान जे करे थोरी आहे, क़ौम क़बीले जे करे थोरी आहे, अरब अजम जे करे थोरी आहे, सैयद ग़ैर सैयद जे करे थोरी आहे। यज़ीद सां नफ़रत हुनजे किरदार जे करे आहे। इहो ई किरदारु बनु उमैया खां पोइ वरी बनु अब्बास अपनायो, असांजी उन्हनि सां बि नफ़रत आहे।
फिरौन ऐं नमरूद न को बनु अब्बास हुया, न को बनु उमैया हुया, पर उन्हनि सां बि नफ़रत आहे। हज़रत मूसा सां मुहबत आहे, हज़रत इब्राहिम सां मुहबत आहे, हज़रत अबूज़र सां मुहबत आहे, हज़रत सलमान फ़ारसीअ जी अक़ीदत आहे, अमीरुल मोमिनीन जा असां बदाबान आहियूं, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा असां आशिक़ आहियूं। छाजे करे? उन जे अज़ीम ख़िदमात ऐं उन जे अज़ीम किरदार जे करे, इस्लाम जे लाइ, इंसानियत जे लाइ हुननि जेके अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं, असां उन्हनि अज़ीम हस्तनि सां इन करे अक़ीदत ऐं मुहबत था करियूं। छा मौजूदा दौर में असल मसइलो इन तज़ाद खे ख़तमु करणु, त असां जीअं माज़ीअ जे बुरे माण्हू सां नफ़रत था कयूं, जंहिंजो हींअर नफ़रत सां हुनखे कोई नुक़सानु कोन्हे, अगरि उन दौर जा माण्हू उन सां उन दौर में जॾहिं उहो ज़िंदा हुयो नफ़रत कनि हा, त शायदि उहो एतिरो ज़ुल्म ऐं ज़्यादती करे न सघे हा। अगरि इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां असां करोड़े इंसान जीअं हाणे इश्क़ ऐं मुहबत जो इज़हार था कयूं, अगरि उन दौर में सन 60-61 हिजरीअ में जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम बज़ाहिर मौजूदु हुया, उन दौर जा माण्हू ईअं इमाम जा आशिक़ हुजनि हा, ईअं परवाना हुजनि हा, ईअं सर्वेच सिपाही हुजनि हा, ऐं मौला इमाम हुसैन जो साथ ॾियनि हा, त थी सघे थो यज़ीद एतिरे क़दुरु न ज़ुल्म करे सघे हा, न ज़्यादती करे सघे हा, न इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खां उनजो हक़ खसे सघे हा। अगरि उन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन 72 या वधि में वधि रवायतुनि जे मुताबिक़ 100-150 माण्हू मौला इमाम हुसैन सां गॾु, ऐं अॼु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा करोड़े परवाना। छा इहे करोड़े माण्हू अगरि उन वक़्तु सॼी इस्लामी दुनिया इमाम हुसैन जी आशिक़ हुजे हा, सॼो मको ऐं मदीनो मौला जो आशिक़ हुजे हा, बसरो ऐं कूफो मौला जो आशिक़ हुजे हा, यज़ीद जी बदकिरदारी, ज़ुल्म ऐं ज़्यादतनि जे करे समाज ऐं मुआशिरो यज़ीद जे ख़िलाफ़ु हुजे हा, उनजो मुख़ालिफ़ बणिजी बीहे हा, त न को यज़ीद खे इक़्तिदार नसीब थिए हा, न को अहिड़े क़िस्म जा पाणी बंदि करे सघे हा, सादात ते ज़ुल्म करे सघे हा, बीबियुनि खे बेपर्दा करे सघे हा, जनाज़नि ते घोड़ा डोड़ाए सघे हा, न करे हा। अगरि उन दौर जो मुआशिरो सुजाग हुजे हा, बेदार हुजे हा, ऐं ज़ुल्म सां नफ़रत कंदो हुजे हा, ऐं हक़ ऐं सच जो हामी ऐं मददगार हुजे हा। असांखे तव्हांखे इहा शइ इन पासे ॾे तवजह ॾियणु, ध्यानु ॾियणु घुरिजे त असां रुगो माज़ीअ जे बुरे माण्हूअ सां नफ़रत कयूं था, हाल जे बुरे माण्हूअ सां असां कंप्रोमाइज़ बि कयूं था, उन जे ख़िलाफ़ु उहे खुली नफ़रत जो इज़हार कोन था कयूं। थी सघे थो कंहिं ॻोठ जा मोमिन रोज़ लाउड ते दुश्मनान अहले बैत ते लानत कंदा हूंदा, हर नमाज़ खां पोइ जेॾीमहिल असां मुसाफ़ो करे ऐं क़तार ठाहे बीहंदा आहियूं, उन खां पोइ चवंदा आहियूं ज़ालिम ते लानत बेशुमार, साइण जे दुश्मननि ते लानत बेशुमार, दुश्मनान अहले बैत ते लानत बेशुमार, ऐं ज़ालिम ते लानत बेशुमार। इहे सभु बेशुमारूं असां कंदा आहियूं, पर थी सघे थो असांजे पाड़े में, असांजे ॻोठ में, असांजे मुहल्ले में को ज़ालिम हुजे, को बदकिरदार हुजे, कोई अहिड़े क़िस्म जो इंसानियत जो हक़नि ते धाड़ो हणण वारो हुजे, असां हुन सां ईद बि मिलणु वेंदा आहियूं, हुनखे पहिरें पई बि मिली वेंदा आहियूं, असां हुनजा वोटर बि आहियूं, असां हुनजा सपोर्टर बि आहियूं, इहे असां सभु आहियूं। हाणे इहो जॾहिं माज़ी बणिबो 100-200 साल खां पोइ वरी असांजा ॾोहिटा पोटा अची वरी इन सां नफ़रत कंदा, जेको ॾाॾे जे दौर जो ज़ालिम हो, ऐं वरी उहे ख़ुदा न ख़ासिता पंहिंजे दौर जे वरी ज़ालिम सां संगत रखंदा, हुन सां फ़ोटू कढाइण में फ़ख़ुरु महसूसु कंदा, हथु मिलाइण में फ़ख़ुरु महसूसु कंदा, ऐं हुन सां तालुकात रखण में चवंदा मां गवर्नर साहिब सां बीठो आहियां, मिनिस्टर साहिब सां बीठो आहियां। इहो जेको तज़ाद आहे इहो हर दौर में तक़रीबन ईअं रहियो आहे। इहा जेका मुसीबत आहे इहा असांजे दौर जो रुगो ख़ासो न आहे, रुगो सुञाणप न आहे। हर दौर में तव्हां ॾिसो त अहले बैत या अंबिया या आइमा या अज़ीम जेके इंसानियत जा ख़िदमतगार हॾ ॾोखी या ख़ुदा जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि जी ज़िंदगीअ में माण्हुनि उनजो साथ, तव्हां असां ॿुधो आहे इमाम मूसा काज़िम मुबारक रजब अॼु शुरू थियो आहे, पर रजब जी शब आहे, गंजी मौला जी बारगाह में दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। असां तव्हां ॿुधो आहे इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम 14 साल क़ैद में गुज़ारियो। किथे आहे उन दौर जा माण्हू? हींअर अगरि कंहिंखे माण्हू खे मसइलन नून लीग जो को माण्हू अंदरि थो थिए त नून लीग वारा वॾा धरणा था हणनि, जुलूस था कढनि, वाका था कनि। वरी जे PPR कंहिं माण्हूअ खे वठि पकड़ थी थिए त PPI जा कारकुन निकिरी था अचनि ऐं कोशिशि था कनि त फलाणे खे रिहा कयो, न त असां हीअं कंदासीं, न त असां हीअं कंदासीं।
कॾहिं कंहिं अहिड़े क़िस्म जो तव्हां को हवाल कंहिं आलिम खां ज़ाकिर खां या कंहिं किताब में पाण मुतालो कयो आहे त इमाम मूसा कासिम फर्ज़ंद रसूल पंहिंजे वक़्त जो इमाम अमीरुल मोमिनीन जो बचिड़ो साइड ज़हरा जो फर्ज़ंद इमाम मूसा कासिम 14 साल ज़ुल्म जे क़ैद में रहियो। को धरणो, को वाक़ो, को दाह, को जुलूस, काई को अहिड़े क़िस्म जो को सिलसिलो स्ट्रगल कोई का जिदोजहद त इमाम खे असां आज़ादु करायूं न, ख़ामोशी आहे। एतिरे क़दुरु जो इमाम अलैहिस्सलाम जो जनाज़ो मज़दूर खणी था अचनि पंहिंजनि कुलनि ते ऐं बगदाद जी पुल ते रखिया हलिया था वञनि। ईअं दीगर आइमा मासूमीन अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगीअ में बि तव्हांखे अहिड़े क़िस्म जी माण्हुनि जी मुजरिमाना ख़ामोशी बावजूदि हिन जे जो जीअं असां था चऊं त फर्ज़ंद रसूल आहे, फर्ज़ंद अली आहे, फर्ज़ंद ज़हरा आहे, असां हुनजी क़दुरु ऐं क़ीमत जो असांखे उन दौर जे माण्हू ईअं थोरी आहे त बेवकूफ़ या बेख़बर हुया। असांखे 1400 सालनि खां पोइ ख़बर आहे। उन दौर जा जेके मौला जी क़रीब जे दौर जा माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर न हुई, ख़बर हुई उन्हनि खे, पर उहे बि असां वांगुरु ई पंहिंजे दुनवी मफ़ादात जी ख़ातिर, पंहिंजी सहूलियात जे ख़ातिर, पंहिंजी खोड़ ॿियनि शयुनि मसाइल जे करे, पंहिंजी भाड़ियाइप जे करे काफ़ी अहिड़े क़िस्म जूं शयूं ॻणे सघिजनि थियूं। उन्हनि असबाब जे करे उन दौर जे माण्हू बि पंहिंजा चप सिबी छॾिया ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ नफ़रत जो इज़हार न कयूं, ज़ुल्म सां झेड़ियऊं न, मुक़ाबिलो न कयूं। छो त उहे ॾिसनि पिया त जेके माण्हू उन मैदान में उथी खड़ा थिया आहिनि उन्हनि खे लताड़े वियो आहे, चिबाटियो वियो आहे, क़तलु कयो वियो आहे, सूरनि ते चाढ़ियो वियो आहे, जेल भरिया विया आहिनि। उहो सिर्फ़ु ज़ुल्म खे, ज़ालिम खे हौसलो इन करे थो मिले जो मज़लूम जा हामी मुख़्तसिर। अगरि उहे अक्सरियत में अची वञनि त उहे ज़ालिम खे तख़्त तां कुर्सीअ तां लाहे उछलाए सघनि था, पर तव्हां ॾिसंदो त कंहिं बि दौर में ईअं न रहियो। मौला इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम जे दौर में ॾिसो, इन पासे ॾे ध्यानु ऐं तवजा छिकराइण जे लाइ हे अॼु जे इब्तिदाई जेको इन सिलसिलो, इहो सिलसिलो असांजो मां जीअं अर्ज़ु कयो त हिकिड़ो वसी मौज़ू आहे। समाजी ज़िंदगीअ जा क़ुरानी उसूल त समाज बहितर भलो कीअं थो थी सघे, तरक़ी कीअं थो करे सघे, अॻिते कीअं थो वठी सघे, उन जे लाइ क़ुरान करीम असांखे ज़िंदगी गुज़ारण जा कुझु ॾाम, कुझु ॾस, कुझु उसूल, कुझु ज़ाब्ता ऐं कुझु शयूं असांखे ॿुधाई, कुझु क़ाइदा असांखे ॾसिया। इहे ॿ चारि ॻाल्हियूं सिर्फ़ु इन करे अर्ज़ु कयूं मां तव्हांजी बारगाह में त जीअं असां इन पासे ॾे मुतवजा थियूं। अॼु उन गुफ़्तगूअ जो ॼण सम्झो त पहिरीं क़िस्त आहे, पहिरियों भाङो आहे, पहिरियों हिसो। इनशाअल्लाह ज़िंदगी रही त वक़्तनि फ़वक़्तनि इन जी खे अॻिते असां जारी रखंदासीं। जंहिं मौज़ूअ खे अॼु छॾींदासीं, वरी अगरि मौक़ो मिलियो त वरी ॿिए भेरे इन जे वरी असां ॿिए भाङे में वारिद थींदासीं ऐं ॿी क़िस्त बयानु कंदासीं। अगरि कॾहिं मां न हूंदुसि ऐं को ॿियो बुज़ुर्ग अची वियो त उहो वरी कंहिं पंहिंजे मौज़ूअ खे अॻिते हलाईंदो इनशाअल्लाह। वरी अगरि मां अची वियुसि त वरी मां इन पंहिंजी डायरीअ में लिखी छॾींदुसि छॾियल मौज़ूअ खे, छो त तक़रीबन असांजा ॿुधण वारा हाज़रीन उहे ई हूंदा आहिनि सवाइ हिकु अधु जे जिन खे तब्दील था थियनि या अॻिते पोइ थियनि था। तंहिंजे करे तव्हांजी बारगाह मां तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ी नंढड़ी आय करीमा जी तिलावत कई आहे। सूरह मुबारक आल इमरान जी 19वीं आयत, मशहूरु आयत आहे जेका तव्हांजी सभिनी जी ॿुधल आहे, बारहा ॿुधल आहे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। मुंहिंजे ख़्याल में इहा आयत कंहिंजे लाइ बि नई न आहे। हालांकि क़ुरान जी काई बि आयत मोमिन मुस्लमान जे लाइ नई न हुजणु घुरिजे। अगरि असांजी क़ुरान सां दोस्ती हुजे ऐं असां वटि तिलावत जो रिवाजु हुजे, दस्तूर हुजे घरनि में, त पोइ असांजे लाइ काई बि आयत नई न हुजणु घुरिजे। पर असां वटि उहा ई ॻाल्हि आयतूं असांजे ज़हन में कुझु हूंदियूं आहिनि महफ़ूज़ थियल, जेके अक्सर असां मजालिस वग़ैरह में असांजो आलिम या ख़तीब पंहिंजे ख़ुतबे में पढ़ंदो आहे। उहे आयतूं असां आय ततीर असांखे आय मवदत आहे, आय वलायत आहे, या 2-4-5 ॿियूं आयतूं आहिनि जेके असां बार बार पंहिंजनि ख़तीबनि आलिमनि ज़ाकिरनि खां ॿुधियूं आहिनि, उहे असां वटि महफ़ूज़ आहिनि। बाक़ी ॿियूं आयतूं अक्सर असांखे नयूं लॻंदियूं आहिनि। या कॾहिं अगरि को नए मौज़ूअ ते को ख़तीब ॻाल्हाईंदो आहे तॾहिं बि असां हैरान सुभाणे अलाह अलाए किथां आयत ॻोल्हियो, क़ुर बि खणी आयो। आयत नई नाज़िल थोरी थी आहे उहा, पर इन्हनि ॿुधल आयतुनि मां हिकिड़ी इहा आयत आहे जेका तव्हांजी बारगाह में इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। ख़ुदा जे आॾो परवरदिगार आलमीन जी निगाह में ज़िंदगी गुज़ारण जो जेको दस्तूर आहे उहो इस्लाम।
इस्लाम खां अलावा ख़ुदा वटि ॿियो दस्तूर न आहे। वरी अॻिते हली इन खे इनशाला तफ़सील में जंहिंमें हलंदासीं त बयानु कंदासीं त वरी कंहिं ॿिए दीन जे खे ख़ुदा क़बूल बि नथो फरमाए। छो? इन करे जो इंसान ख़ुदा जो ठहियलु आहे, ख़ुदा जी मख़लूक आहे, उन जूं ज़रूरियात, उन जी तक़ाज़ा, उन जी बहितरीअ खे ख़ालिक ई बहितर थो सम्झे। इन करे ख़ालिक अकबर हुन जे लाइ जेको मैनुअल बुक ठाहियो आहे, जेको दस्तूर हयात ठाहियो आहे, उहो क़ुर ऐं दीन मुबीन इस्लाम। इन जे करे अगरि कंहिं प्रोडक्ट खे, कंहिं शइ खे असां उन जे मैनुअल बुक जे मुताबिक़ इस्तेमालु न कंदासीं त बजाए उनखे ठाहिण जे असां ड्राहे विझंदासीं, असां ख़राबु करे विझंदासीं। छो त असां क़ुर करीम जी बारगाह में आहियूं। इन करे क़ुर करीम जो समाजी ज़िंदगी खे बहितर बणाइण जो पहिरियों ज़ाब्तो ऐं पहिरियों उसूल उहो इहो आहे त समाज दीन जे तौर ते, दीन यानी लुग़वी एतबार सां ज़िंदगी गुज़ारण जो आइन ऐं दस्तूर, ज़िंदगी कीअं गुज़ारिजे, उन आइन ऐं दस्तूर जे तौर ते अगरि समाज ऐं मुआशिरो किथे बि इस्लाम खे क़बूल करे उन जे ॿुधायल उसूलनि जे मुताबिक़ इंसान जो माहौल, मुआशिरो ऐं समाज अगरि ज़िंदगी गुज़ारींदो त इहो समाज बहितरीनु समाज बणिजी वेंदो। छो त अॻिते हली में बयानु थींदो त उन समाज में चोरी न हूंदी। छो त अगरि ख़ुदा जे दस्तूर जे मुताबिक़ ज़िंदगी थो गुज़ारे ऐं इस्लाम जे उसूलनि जे मुताबिक़ ज़िंदगी थो गुज़ारे त इस्लाम चए थो चोरी न कयो, इस्लाम चए थो कूड़ न ॻाल्हायो, इस्लाम चए थो त ठगी न कयो, इस्लाम चए थो त मिलावट न कयो। अगरि असां पंहिंजी ज़िंदगीअ जो दस्तूर ऐं उसूल ऐं क़ाइदो ऐं ज़िंदगी गुज़ारण जो आइन क़ुर करीम ऐं दीन मुबीन इस्लाम खे बणायूं, हाणे हिते वरी हिकिड़ो ॿियो मुझारो आहे, ॿी मुश्किल आहे, उहा ई आहे त असां इस्लाम जे क़ाइदनि, कानूननि, क़ुर जे दस्तूर ऐं क़ुर जे मक़ाम, मर्तबे ऐं हैसियत खे क़बूल त कयूं था। उहो कंहिं ॾाहे जो मूंखे हिकिड़ो जुमिलो यादि थो अचे जंहिं फरमायो हो त असां इस्लाम जे लाइ, दीन जे लाइ मुस्लमान एॾो जज़्बाती आहे, मोमिन एॾो जज़्बाती आहे जो मरण जे लाइ तयारु थी थो वञे पर दीन ते हलण जे लाइ तयारु कोन थो। तव्हां ॾिठो आहे न, फलाणो माण्हू तो हिन रिसालत थी वई, मस्जिद मां ऐलान थियो त चोर बि तलवार खणी निकिरी आयो, ठग बि निकिरी आयो, खीर में पाणी मिलाइण वारो बि डंडो खणी निकिरी आयो। हा, कहिड़े जेको आहे सो नबी साईं जी शान में गुस्ताखी कई आहे। हाणे ठग खे बि गैरत अची वई, चोर खे बि गैरत अची वई, शराबी खे बि गैरत अची वई, ज़ानीअ खे बि अची वई, हे पर उहो पाण ख़ुदि वरी साईं जे हुकुम ते अमल कोन थो करे, जज़्बाती मुस्लमान। अहिड़े क़िस्म जो असांजो समाज ऐं मुआशिरो आहे जेको दीन जे लाइ मरण जे लाइ तयारु आहे पर दीन ते हलण जे लाइ तयारु न आहे। क़ुर करीम इन जे घर में सभ खां वधीक मोतबर ऐं मुक़दस शइ आहे ऐं उन सां गॾोगॾु क़ुर करीम असांजे घर में सभ खां वधीक जेको आहे सो अहिड़ो हिकिड़ी शइ आहे जेका कंहिंजे बि कम जी न आहे। जीअं पुराणे ज़माने जूं कुझु शयूं मां अक्सर मिसाल ॾींदो आहियां पंहिंजे हिन में मजालिस वग़ैरह में बि, त असांजे घरनि में कुझु अहिड़ियूं शयूं पयूं हूंदियूं आहिनि जेके अबनि ॾाॾनि जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। मिसाल मुंहिंजे बाबा जी हिकिड़ी पुराणी लठ पई आहे, ॾाॾे साईं जी हिकिड़ी पुराणी, असां बसि की बाबा ॾाॾे जी लठ आहे, कम कहिड़े जी आहे? उहो ॾाॾे दौर जी लठ आहे, ओॾो ई खाई वई अथसि, ख़राबु थी वई, हाणे के घणंदासीं त उन खे कुझु कोन थींदो, लठ भॼी पवंदी। या सिंधालाजीअ में वञो त पुराणा अलामा आया काज़ीअ जो कोट पियो आहे, मोहतरमा बेनज़ीर जो गाउन पियो आहे, फलाणे साहिब जो जूतो पियो आहे, फलाणे जी फलाणी शइ पई आहे, ऐं मीर साहिबान टालपुर दौरे हुकूमत जूं बंदूकूं पयूं आहिनि जिन खे कट लॻी वई आहे, उहे न को हाणे गोलियूं न को कारतूस, हाणे उहे बंदूकूं बसि रुगो ॾिसण जहिड़ियूं आहिनि कम जूं, छो त उन खां 1000 गुना वधीक जदीद राइफलूं अची वयूं आहिनि, पिस्टल अची विया आहिनि, गन्स अची वयूं आहिनि, बारूद वॾो वधीक मोतमार थी वियो आहे, उन ज़माने जूं इहो हाणे कंहिं कम जूं कोन, रुगो यादगार हुअनि, रुगो ॾिसंदो हल साईं टालपुरनि जे दौर में हीअ बंदूक हूंदी, हे पुराणी तलवार हूंदी,
हाणे उहो रुगो यादगार न रुगो बसि उहो कंहिं अजाइब घर में रखियूं आहिनि, ॿाहिरों लिखियो पियो आहे त फलाणे जी शइ आहे, बसि रुगो यादगार जे तौर ते ॾिसी थधो साह भरे थो सघिजे। बाक़ी असां मूं कम कंहिंजूं न आहिनि। बिल्कुलु अहिड़ो ई असां मुस्लमाननि क़ुर करीम सां ज़ुल्म कयो आहे जो क़ुर करीम असांजे घर में पियो आहे, बसि उन ते मथे गुलनि जो हार पियो आहे, तुर हणी था छॾियूं, मेट्रो मिलनि जी अगरबत्ती ॿारे था छॾियूं, क़ुर करीम हिते पियो आहे। बाक़ी क़ुर करीम घर वारे जे कंहिं बि माण्हूअ जे ॼण कम जो शायदि न रहे। हा, छोकिरीअ जी शादी थींदी त पोइ मथां ईअं करे जलींदासीं, हेठों जोड़े खे गुज़ारींदासीं। असां सम्झंदा आहियूं मथां जलण सां इहा छोकिरी हाणे सुधरी वेंदी। बाबा छोकिरी आहे कुंवार ऐं घोटु सुधरंदा त नी जॾहिं इनखे खोले पढ़ंदा, पढ़ण खां पोइ हिन जे उसूलनि ते अमल कंदा। या अहिड़े नमूने सां खोड़ असां वटि ॿियूं मसाइल हूंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू, मां अक्सर अर्ज़ु कंदो आहियां त दुकान ते बि क़ुर पिया हूंदा आहिनि, असां सभिनी मुस्लमाननि जी दुकान ते पोइ सामान वामान पियो हूंदो आहे, मथे हिकिड़ी कुंडड़ीअ में नंढिड़ो असां हिकिड़ो ठाहे चाहींदा आहियूं, दराज़ या को तख़्तो हणी चाहींदा आहियूं, हुन ते क़ुर करीम खे ॿ टिनि कपिड़नि में वेड़े रखे छॾींदा आहियूं। उन ई क़ुर जे हेठां इहो दुकानदार मिलावट बि वेही कंदो आहे, खीर में पाणी बि वेही मिलाईंदो आहे ऐं क़ुर जे सभिनी ॾसियल उसूलनि जे ख़िलाफ़ु वेही अमल कंदो आहे। उहो सम्झंदो आहे त क़ुर पियो आहे, मुंहिंजी दुकान में ख़ैर बि हूंदो, बरकत बि हूंदी। पोइ इहो अक़ीदो ठाहे वेठो। पोइ इहो थो सम्झे त क़ुर जो जेको हे जिल्द पाठो पना आहिनि इहो ख़ैर ऐं बरकत आहे। जॾहिं त हुनखे इहा सम्झ हुजणु घुरिजे त असुलु ख़ैर ऐं बरकत इन क़ुर जे उसूलनि ते अमल करण में आहे। असली बहितरीन क़ुर खे मां पढ़ां, इन ते सम्झां, पोइ भली इहो दुकान में न बि रखियलु हुजे पर इन जो अमली वजूद असांजे समाज ऐं मुआशिरे में नज़र अचे। सचो मुआशिरो हुजे ऐं परावा हक़ न पपाईंदो हुजे, छो त इहे सभु उसूल ज़ाब्ता ऐं क़ाइदा असांखे क़ुर करीम चिटे नमूने सां, वाज़े नमूने सां बयानु फरमाया। जी इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। क़ुर करीम में चिटे नमूने सां वज़ाहत सां बयानु थियल आहे त तव्हांजे लाइ ज़िंदगी गुज़ारण जो दस्तूर क़ाइदो। मूंखे यादि थो पए त काफ़ी अरसो अॻु में कंहिं ईरान जे बुज़ुर्ग आलिम दीन इन ई शइ खे डिस्कस कंदे बयानु फरमायो हो त हिकिड़ी माई हुई जेका बहितरीन क़ुर करीम जी कारी हुई, पढ़ण वारी, तिलावत ॾाढो मिठो आवाज़ु, ॾाढे सुहिणे नमूने सां पढ़ंदी। पर उहो साईं थो चए उहा इतफ़ाक़ सां कंहिं हुस्न क़िरात जा मुक़ाबिला थींदा आहिनि न, जॾहिं वॾा वॾा कारी ईंदा आहिनि ऐं भले अंदाज़ में क़ुर पढ़ंदा आहिनि ऐं जेको अञा सभिनि खां वधीक भलो पढ़ंदो आहे उनखे वरी एवॉर्ड ऐं इनाम ऐं मिलंदा आहिनि, शील्डूं मिलंदियूं आहिनि। उहा माई कुझु आयतूं उहे पढ़ी आई सूरे हुजरात ऐं सूरे नूर जूं, जंहिंमें परदे जो हुकुम हुयो। आयतुल्ला मोहसिन कराती फरमाइनि था त उहे परदे जी आयतुनि वारियूं आयतूं पढ़ी हुन माईअ पहिरीं पोज़ीशन हासिलु कई उन हुस्न क़िरात जे मुक़ाबले में, जेको तेहरान में वॾो सॼे मुल्क मां माण्हू आया, ख़वातीन आयूं जेके मिठड़े अंदाज़ में भले अंदाज़ में क़ुर करीम पढ़नि पिया। पर साईं चयो जंहिं परदे जूं आयतूं सुहिणे अंदाज़ में पढ़ी पहिरीं पोज़ीशन हासिलु कई, उन माईअ जे लाइ निभाग इहो हुयो त उहा माई पाण ॿाहिरि बेपर्दा घुमंदी हुई, पर्दो न कंदी। इहो मसइलो, क़ुर पढ़ी सघे पई, एतिरो भलो पई पढ़ी सघे जो हुस्न क़िरात जे मुक़ाबले में पहिरीं पोज़ीशन हासिलु कई ऐं इतफ़ाक़ सां हुन आयतूं बि उहे पढ़ियूं जिन में परदे जो हुकुम ऐं पाण बेपर्दा घुमंदी। उते खणी उन महफ़िल में पाए वई हूंदी पोती पोती या को स्काफ या गाउन या कुझु जीअं असां वटि मोमिनियाणियूं पाईंदियूं आहिनि वीचारी, रेशम गलीअ में बेपर्दा घुमंदियूं आहिनि, मजलिस में पर्दो करे वेहंदियूं आहिनि, या कंहिं दर्स में असां पर्दो करे वेहंदियूं आहिनि। असल बुनियाद इहो आहे। इन सुहिणे क़ुर पढ़ण जो ऐं उन जे भले पढ़ण जे करे एवॉर्ड बि वठी छॾण जो सॼे मुल्क में वाह वाह थी वई, मीडिया ते अची वई, चैनलनि में अची वई, अख़बारुनि में पिक्चर्स ऐं तस्वीरूं अची वयूं त फलाणी माई जेका आहे सॼे मुल्क में या सॼे
उन में प्रोग्राम में फर्स्ट पोजीशन हासिल कई हुस्न क़िराअत जे मुक़ाबले में। जॾहिं त आयतूं बि उहे पढ़ी जिन में पर्दे जो हुकुम आहे, पर पाण उन हुकुम ते अमल न पई करे। इन जो सोने क़ुरान पढ़ण जो फ़ाइदो कहिड़ो, सवाइ वक़्ती तौर ते वाह वाह सुभान अल्लाह ॾाढो बहितरीनु आवाज़। बिल्कुलु अहिड़े ई नमूने सां इन्हनि शयुनि जे बारे में असांखे थोरो गहराईअ में संजीदगीअ सां मजलिस ऐं ख़िताब बराए इंटरटेनमेंट न, बल्कि संजीदगीअ सां असां थोरो पंहिंजनि ज़हननि खे बेदार करे गौर ऐं फ़िक्र कयूं त असां वाक़ई क़ुर जा शागिर्द आहियूं या न आहियूं। असां क़ुर करीम खां उहे समाजी ज़िंदगीअ जा असां वरी पोइ उन्हनि जो हल वरी मुलनि मौलवियुनि वटि वेंदा आहियूं, तावीज़नि धागनि फीणनि में सम्झंदा आहियूं। साईं ॾाढो माहौल ख़राबु थी वियो आहे, कावड़ किरोध कंहिंजी शिकिल ई कान थी वणे, ऐं मिटनि माइटनि में मोहबत ख़तमु थी वई आहे, घर मां बेबरकती अची वई आहे, औलाद चयो कान थी वञे। मौली साहिबु अहिड़ो को असांखे वज़ीफ़ो ॿुधा, अहिड़ो को पीणो बीणो ॿुधा, अहिड़ो को धाॻो सॻो पढ़ी ॾे जो असां उन मसइले खे हल कयूं। फीणनि सां, वज़ीफ़नि सां, तावीज़नि सां अगरि ज़ुल्म ख़तमु थिए हा त पोइ इमाम हुसैन खां भलो तावीज़ केरु पियो लिखी सघे। पोइ इमाम हुसैन करबला जे मैदान में चई यज़ीद तां जंग छो कई, मौला हिकिड़ो तावीज़ लिखनि हा, ऐं अहिड़ो तावीज़ लिखी बनीअ में ज़मीन में पूरे छॾींदा जो यज़ीद पंहिंजे लश्कर समेत फिनार थी वञे। हज़रत मूसा बि फ़िरौन जी तबाहीअ लाइ कोई तावीज़ लिखनि, कोई चिलो कटनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नमरूद खे फिनार करण जे लाइ, वासल जहनुम करण जे लाइ, को बि हज़रत इब्राहिम खे उहो तावीज़ कोन पियो आयो, हज़रत मूसा खे कोन पियो आयो। ख़ुदि नबी साईं अबू जहल अबू लहब खे तावीज़नि ऐं फीणनि जे ज़रिए धागा पढ़ी ऐं फलाणे ॿार हेठूं अक्सर ॿुधंदा आहियूं न, हे बसि लिखी वञी खटे पाइजे हेठां वञी रखो, पथर जे हेठां वञी रखो, बेड़ा ई पारनि, हीअं थी वेंदो, हीअं थी वेंदो, हीअं थी वेंदो। पोइ सॼो सिस्टम ऐं निज़ाम छा जे लाइ? पोइ अरबों डॉलर आर्मी फ़ौजुनि बारूदनि टैंकियुनि जंगी जहाज़नि ते ख़र्चु करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हर वॾो मुल्क ॿ टे भोपा ॿ टे तावीज़नि वारा वठी उनखे वॾियूं पघारूं ॾेई पाण वटि विहारे छॾे, बाबा सभिनी मसइलनि खे तावीज़नि जे ज़रिए, फीणनि जे ज़रिए, धागनि जे ज़रिए वेठो ख़तमु कर। अलाह अलाह खे सलाह, छाजी टैंक, छाजो जंग, छाजो जहाज़, छाजो कोरोना वायरस, छाजो मसइलो, छाजो कुझु ई कोन्हे, बसि सभु कुझु तावीज़नि जे ज़रिए पियो थो हल थिए। न फ़क़ति ग़ैर मुस्लिम बल्कि के मुस्लमान बि इहे न आहे कयो। ये असांजी समाजी ज़िंदगी में इहे शयूं अलाए किथां अची वयूं आहिनि। आइमा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि मैदान में अची ज़ुल्म सां मुक़ाबिलो कयो। नबी साईं जी ज़िंदगीअ में हेतिरियूं जंग ख़ैबर, जंग बदर, जंग उहद, इहे फीणनि ऐं तावीज़नि जूं जंगियूं थो हुयूं। इहे त मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजी क़ुवत बाज़ूअ सां जंगियूं खटियूं आहिनि। मरहब ऐं अंतर खे तरार सां ख़तमु कयो अथऊं, शुकारे जे ज़रिए या धागे या पीणे या तावीज़ जे ज़रिए ख़तमु कोन कयो अथऊं। बिल्कुलु अहिड़े ई नमूने सां असांखे बि पंहिंजे समाज ऐं मुआशिरे जूं मुश्किलात खे अगरि हल करिणो आहे, अगरि ख़तमु करिणो आहे, त पोइ उन जे लाइ असांखे क़ुर करीम जे ॿुधायल उसूलनि जे मुताबिक़ उन्हनि खे ज़िंदा करिणो पवंदो, उन्हनि खे रवाज ॾियणो पवंदो, उनखे आम करिणो पवंदो। नतीजे में पोइ असांजे माहौल में, पोइ चाहे उहो घरु हुजे, चाहे उहो पाड़ो हुजे, चाहे उहो शहर हुजे, बिल्कुलु असां तव्हां जीअं ॾिसूं था मसलन मौजूदा दौर में जमहूरी इस्लामी ईरान में असां वटि ॿियनि जायुनि ते मुस्लमान सरबुलंद छो आहिनि, मुस्लमान कामयाबु छो आहिनि, मुस्लमान सोभारा छो आहिनि? इन जे करे जो हुननि पंहिंजे समाज ऐं मुआशिरे में क़ुर करीम जे ॿुधायल ज़िंदगी बख़्श उसूलनि ते खे जेको आहे सो लागू कयो आहे, नाफ़िज़ कयो आहे, उन ते अमल कयो आहे, नतीजे में मुआशिरो बहितरीअ जी तरफ़ हलियो। ख़ुदा असां तव्हांजी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फ़रमाए। अॼु जी पहिरीं तमहीदी गुफ़्तगूअ में मुंहिंजे ख़्याल में एतिरो काफ़ी आहे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही ऐं तव्हांजी हाज़िरी रही त हिन सिलसिले खे वरी अॻिते वधाईंदासीं। मौला तव्हां सभिनी जी तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़ो फ़रमाए, असांखे क़ुर करीम जो शागिर्द बणिजणु ऐं उन जे तरफ़ मुतवजा थियणु ऐं उन दस्तूर ते अमल करण जी ख़ुदा असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।